अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। असांजो सभ खां वॾो मसालो हिन वक़्तु इहो आहे त इंतिहाई संजीदा मसालनि खे बि असां सियासत जे हथे लॻाए रहिया आहियूं ऐं उहो अज़्म इस्तेहकाम जो तव्हांजे साम्हूं मिसाल आहे। DGI SPR लेफ्टिनेंट जनरल जी प्रेस ब्रीफिंग। हुन चयो त इस्तेहकाम जो ग़लति तरीक़े सां ज़रबे अज़म ऑपरेशन सां मवाज़न कयो पियो वञे। हिकु मज़बूत लाबी चाहे थी त नेशनल एक्शन प्लान जा मक़सद हासिल न कया वञनि, छो जो हिकु माफ़िया सियासी माफ़िया ऐं गैर क़ानूनी माफ़िया बीह रही आहे ऐं चई रहिया आहिनि त हिन खे असां थियणु न ॾींदासीं। हिन सियासी माफ़िया चाहे थी त अज़्म इस्तेहकाम खे मुतनाज़े बणायो वञे। लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी चयो त फ़ौज केतिरनि इलाइक़नि खे क्लियर करे चुकी आहे ऐं हाणे बि क्लियर करे रही आहे, पर क्लियरेंस खां पोइ हुकूमत पंहिंजो कमु न करे रही आहे ऐं पंहिंजो कमु न करण लाइ सियासी बयानो बनायो वेंदो आहे। सरमायाकारीअ में इज़ाफ़ो हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। ताजिरनि ऐं सरमायाकारनि खे कारोबार दोस्त माहौल ॾियण लाइ हर मुमकिन इक़्तिदाम कया पिया वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सरमायाकारीअ जे मुतलिक़ इजलास में गुफ़्तगू सरमायाकारी वधाइण जे मुतालिक़ कमेटी ठाहिण जी हिदायत। इजलास खे ब्रीफिंग में ॿुधायो त वफ़ाक़ी वज़ारतुनि जे इस्तेदाद में वाधि ऐं माहिरीन जूं ख़िदमतूं वरितियूं पियूं वञनि। PTI जे रहनुमा असद कैसर चयो त कंहिं बि सूरत में पंहिंजे सूबे में ऑपरेशन न थियणु ॾींदासीं। ख़ैबर पख्तूनख्वा जा जेके हालात आहिनि उन खां पोइ इदारनि आइन ऐं क़ानून ते एतमाद ख़तमु करे चुको आहे। डपु लॻी रहियो आहे त अलाह न करे असां खाना जंगीअ जे तरफ़ वधी रहिया आहियूं। बनो एहतजाज में PTI पंहिंजा माण्हू शामिल कया, असलो बि ॾिनो, सबूत साम्हूं अची विया आहिनि। बनो वाक़िए जी JID ठाही वञे। तहरीक इंसाफ़ जे तर्जुमान रऊफ़ हसन इस्लामाबाद मां गिरफ़्तार। पुलिस जो FIA टीम सां गॾु PTI सेक्रेटेरिएट ते छापो। डिजिटल मीडिया सेल जे मर्कज़ जे दफ़्तर मां रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो। पुलिस जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ जो डिजिटल मीडिया मर्कज़ इंटरनेशनल डिसइंफॉर्मेशन जो मर्कज़ बणियल हुयो। बानी PTI ऐं बुशरा बीबीअ जो तोशाखाना जे नए केस में वधीक 7 ॾींहं जो जिस्मानी रिमांड मंज़ूर। एहतसाब अदालत 29 जुलाई ताईं रिमांड में वाध ॾेई छॾी। अडियाला जे थींदड़ समाअत में बानी PTI ऐं बुशरा बीबी वकील सां पेश थिया। नेब 14 ॾींहंनि जे जिस्मानी रिमांड लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो आहे त हुकूमत जी समूरी तवजह ग़रीब अवाम खे रिलीफ ॾियण ते गौर करे रही आहे। महांगाईअ खे हमेशह लाइ दफ़न करणु चाहियूं था। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ स्पीकर पंजाब असेंबली मलक मोहम्मद अहमद ख़ान जी मुलाक़ात में सियासी सूरत हाल। कराचीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां बूंदाबारी ऐं मींहुं। गुलशन इक़बाल मलीर क़ाइदाबाद, गुलशन मेमार ऐं स्टील टाउन में मींहुं। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।